मीरपुर ख़ासि लॻ चिटोड़ी क़ब्रिस्तान जो विज़िट कंदे असां पहुतासीं पत्थरनि सां ख़ूबसूरत नमूने सां ठहियल चबूतरनि जे साम्हूं। ही चबूतरा कल्होड़नि जे दौरे हुकूमत जे ख़ासि अमीरनि जे तुर्बतनि ते ठहियल हुआ, जिन जो ताल्लुक़ माणकानी टालपुर सां हो। हिते 3 चबूतरा हुआ। जिन मां पहिरियों चबूतरो मियाँ ग़ुलाम शाह कल्होड़े जे दौर जे टालपुर अमीर मीर ख़ान वलद करम ख़ान जो हो। ही मक़बरो पत्थरनि सां ख़ूबसूरत नमूने ठहियल हो। पासनि खां हिक थंभ ते फ़ारसी तहरीर हुई, जंहिं ते मीर ख़ान जी वफ़ात जो साल 1173 ऐं मक़बरे जी तमीर जो साल 1174 हिजरी लिखियल हो। हिन चबूतरे जे पासे में हिकु ॿियो चबूतरो साॻे तिर्ज़ जो ठहियल हो। ही चबूतरो मीर जादो ख़ान टालपुर जो हो। पासे में लॻल थंभ ते फ़ारसी तहरीर में मीर जादो ख़ान वलद अल्लाहयार ख़ान लिखियल हो। ऐं संदुसि वफ़ात जो साल 1173 हिजरी ऐं मक़बरे ठहण जो साल 1174 हिजरी लिखियल नज़र आयो। जॾहिं त टिएं चबूतरे ते का बि तारीख़ी तहरीर नज़र न आई, शायद ताज़ो मरम्मत थियण जे करे मिटजी वई हुई। ही 3 चबूतरा पत्थरनि सां ख़ूबसूरत नमूने सां ठहियल आहिनि, जिन मां 2 साॻे तिर्ज़ जा, जॾहिं त हिक जो गुंबज़ कुझु मुख़्तलिफ़ आहे। हिननि चबूतरनि जे पासनि खां ई हिकु ॿियो वॾो मक़बरो साॻे तिर्ज़ जे पत्थरनि सां ठहियल मौजूदु हो। ही मक़बरो मीर मसू ख़ान वलद मीर अल्लाहयार ख़ान टालपुर जो हो। मीर मसू ख़ान मीर अल्लाहयार ख़ान अव्वल जो फ़र्ज़ंद हो। चवनि था त मीर मसू ख़ान टालपुर पहिरियों माण्हू हो जेको हिन क़ब्रिस्तान में दफ़न थियो। चवनि था त ॾियो फ़क़ीर लंजवाणी पीर नूर शाह कुरैशी ऐं मीर मसू ख़ान टालपुर हिक दफ़े शिकार ते निकिता ऐं अची चिटोड़ी मैदान में ढाबो कयाऊं ऐं चयाऊं त ही मैदान चिटल आहे। उन करे पाण में टिन्ही वाइदो कयो त हिते पंहिंजो क़ब्रिस्तान
क़ाइमु कंदासूं ऐं पोइ वसियत मूजिब टिनी खे पंहिंजे वक़्त ते हिते दफ़न कयो वियो। चवनि था त मियां नसीर मोहम्मद कल्होड़ो पंहिंजे दौर 1692 ईस्वी में मीरनि खे काछे में जागीरूं ॾिनियूं, जिन बैद में डिरघबाला वञी आबाद कयो, जिते अॼु बि माणकाणी मीरनि जे अबाणनि मां मीर माणक ख़ान, मीर अल्लाहयार ख़ान अव्वल ऐं ॿियनि जा मक़बरा ढठल फिटल हालत में मौजूद आहिनि। डिरघबाला में माणकाणी मीर साहिबान मियां नूर मोहम्मद कल्होड़े जे ॾींहंनि ताईं बाक़ायदा रिहाइश पज़ीर हुआ। डिरघबाला खां पोइ माणकाणी मीर मीरपुर ख़ास शहर में लॾे विया। संदुनि पोइरनि मां मीर शहदाद ख़ान शहदादपुर शहर ॿधायो। मीर मसू ख़ान जी वफ़ात मियां मुरादयाब ख़ान कल्होड़े जे दौर में 1166 हिजरी ते थी। हिते कल्होड़ा दौर जे हिकु ॿिए अमीर जो मक़बरो पिणु मौजूद हो। हिन मक़बरे ते पिणु साम्हूं भित ते फ़ारसी तहरीर मौजूद हुई, पर मिटियल हुअण करे सिर्फ़ मीर राजो ख़ान जो नालो पढ़ण में आयो। हिन कब्रिस्तान में आसपास कुछ ॿियूं पत्थर जूं ठहियल तुरबतूं नज़र अचनि थियूं, जिन ते के बि कुतबा न हुआ। कुछ तुरबतूं त बिल्कुलु तबाह हाल पासे में किरियल नज़र आयूं। हिते शायदि कुछ ॿिया चबूतरा पिणु मौजूद हुआ, पर वक़्त जी सितम ज़रीफ़ी बर्दाश्त कंदे कंदे आख़िर तबाह थी विया, जिन जा भगल टुटल टुकड़ा आसे पासे टिड़ियल पखड़ियल नज़र आया। हिते मीर टालपुरनि जूं 9 पीढ़ियूं आसूदा ख़ाक आहिनि। हिन क़दीम माॻ खे 2.5 सदियूं अॻु जो कोठियो वियो आहे।
क़ब्रिस्तान में माणकानी मीरनि खां सवाइ बिरोही, सैयद, जरवार, जोणेजा, शर्र, ख़ासखेली, छलगरी, लंजवाणी, नारेजा, कानीहा, शीदी, लाशारी, सोलंगी, मर्री, छिजड़ा ऐं ॿियनि दातियुनि जा फ़र्द दफ़न आहिनि। हिते माणकानी अमीरनि जे दरबार जो मशहूर अवामी किरदार गामण ख़ान उर्फ़ गामू सच्चार पिणु हिन क़ब्रिस्तान में अबदी आरामी आहिनि। गामू सच्चार ज़ात जो लंजवाणी हो। सादगी ऐं मासूमियत सां सच ॻाल्हाइण संदुसि ख़ासि अंदाज़ हो। उणिवीह सौ 65 में हिन क़ब्रिस्तान खे औक़ाफ़ खाते खां खसे आसार क़दीमा जे हवाले कयो वियो ऐं साल 2015 में हिन क़ब्रिस्तान जी नए सिर मरम्मत करे हिन क़ब्रिस्तान जी हालत खे सुधारियो पिणु वियो आहे। हिन क़ब्रिस्तान में मौजूद चबूतरनि वॾनि मक़बरनि जी पुराणे तिर्ज़ ते मरम्मत करे संदुनि हालत खे त बहितर बनायो वियो आहे, पर हिन क़ब्रिस्तान में मौजूद ॿियनि तारीख़ी तुर्बतनि जी का बि सार न लधी वई आहे, जंहिं करे इहे मिस्मार थी रहियूं आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हाणे हिन क़ब्रिस्तान खे हिकु बहितर संभाल हेठि रखियो वञे त जीअं हिकु अहम तारीख़ी विरसो ईंदड़ नस्ल जी मालूमात ऐं दिलचस्पी लाइ बचाए सघिजे।